नाज़रीन, हैदराबाद की वहदत कॉलोनी में टेक्निकल कॉलेज का शीदी गोठ ताईं रोड ठेकेदार के नाअहली सबब रोलड़े जो शिकार है। नाक़िस मटीरियल के इस्तेमाल के करे हादसा रोज़ जो मामूल है, जे खिलाफ इलाके वासी सरापा एहतजाज पड़ल है। ॾिसूं था मुदस्सिर अब्बास की ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं हींअर मौजूद आहियूं वहदत कॉलोनी वारे इलाइक़े में, जिते रोड टेक्निकल कॉलेज का शीदी गोठ ताईं ठेकेदार की नाअहली सबब रोलड़े जो शिकार है। हिन रोड में नाक़िस मटीरियल सबब जो हादसा आहिनि उहे रोज़ जो मामूल बणियल आहे। अॼु भी हिन इलाइक़े में हिकिड़ी ट्रक जेका आहे पोयां इहो हादसे जो शिकार थी वई आहे। इन खिलाफ़ हितां जेके रहवासी आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। असीं हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं, ही जेको रोड टेक्निकल कॉलेज खां शीदी गोठ ताईं वॾो ड्रेनेज जो सिस्टम हिकिड़ो हिननि नओं लगायो आहे, वासा वारनि जे कमु आहे, पर नाअहली कंसल्टेंट जी ठेकेदार जी या ऑफिसरनि जी अहिड़ी आहे जो जेको आरसीसी जो कमु थियो आहे उन में लो या त कबाड़ियो या त न हुजण जे बराबरि इस्तेमालु थियो अथनि। हींअर बि तव्हां ॾिसो त ट्रक रुगो हितां लंघी आहे त हू सॼो जेको आहे आरसीसी टुटी पई आहे ऐं ट्रक जेको आहे किरी पई आहे, वॾो नुक़सानु थियो आहे। हे अला पनाह ॾिनी जो सुबुह टाइम हो माण्हुनि जी अचु वञु न ई, न त वॾो को जानी नुक़सान बि थी सघियो पिए। असांजी वस वारनि खे अपील आहे त हिन जी जांच कराई वञे ऐं हिन कम जो जेको बि जेको आहे ठेकेदार आहे, कंसल्टेंट आहे या इंतिज़ामिया आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ कदम खयो वञे, न त आए ॾींहुं ही हादसा थींदा। हितां जा जेके रहवासी आहिनि उहे जेको आहे त इंतिहाई मुश्किलातुनि जो शिकार थी विया आहिनि हिननि जे करे। ऐं ईंदड़ जेकॾहिं को ख़ुदा न ख़ास्ता वॾो हादसो थियो या नुक़सानु थियो, उन जी ज़िमेदारी कंहिं ते हूंदी? तंहिंजे करे फौरी तौर ते हिन जी इंक्वायरी कंडक्ट कई वञे ऐं जेके भी ज़िम्मेदार आहिनि उन जे ख़िलाफ़ कदम खयो वञे। इहो हादसो जेको थियो, इहो ट्रक आहे, ट्रक ड्राइवर आहे, गाॾी जंहिंमें असां कई हेठां हुन में गटर हुयो, गटर टुटी वियो, गाॾी कल्टी थी, धक बक लॻा मज़दूरनि खे, ड्राइवरनि खे बि। पोइ असां वरी हिते साहिब खे इतला कयोसीं। पोइ सुबुह जो माण्हू आया, वरी मशीन किराइन वठी आयासीं, गाॾी कढायूं पिया। ट्रक में साईं असां मटीरियल खणी आयासीं, रेती खणी आयासीं उन जे लाइ, भंगड़े जे लाइ। मसइलो इहो असांजो 4-5 लख रुपए नुक़सानु थी वियो आहे। हाणे इहो बि असांखे नुक़सानु राॻो न पइजे। जीअं त हीउ जेको गटर लाइन जेको खयो वियो आहे, त असां हिते गटर लाइन खे चयो आहे त हीअ जेका असांजे भर में गुल लतीफ़ इंडस्ट्री कॉलोनी आहे, उन पहिरीं त असां ठेकेदार खे ऐं वासा जो जेको इंजीनियर हिते कासमाबाद ते शेख साहब आहे, उनखे बि असां इंफॉर्म कयो त साईं हिन जी हिकिड़ो त तव्हां लेवल बि सही कान कई आहे। हीउ नालो मथी लेवल ते आहे ऐं असांजूं कॉलोनियूं हेठि आहिनि। जॾहिं बि जेकॾहिं बरसाति पए थी, आए ॾींहुं हींअर बि असां वटि जंहिंमहिल नालो थोरो बि भरिजे थो त असांजो नालो बैक थी असांजी कॉलोनियुनि जे घरनि में पाणी दाख़िल थो थिए। ॿी ॻाल्हि त जीअं हींअर जेको आहे सो हीअ त तव्हां पाण पंहिंजी मीडिया जे तसवीर सां ॾेखारे सघो था त हिन जा जेके मेनहोलनि जा जेके चैम्बर आहिनि, इन में सरियो हिकिड़ो बि कोन्हे। जे आहे त 2 या 3 सरिया आहिनि। जॾहिं त मेन रोड जो जेको आहे सो आहे, हिन में हिते मटीरियल जो कमु बची सघे थो, गाॾियूं भली सघनि थियूं। आहे जी ट्रैफ़िक तमामु हिकिड़ो मेन रोड आहे, उनजी ट्रैफ़िक भली सघे थी। त तव्हां ॾिसंदा त हिते जेको आहे सरियो आहे कोन। जेकर अॼु ई हिकिड़ो नुक़सानु थियो आहे, सुभाणे अहिड़ा 4-8 ॾह चैम्बर शीदी गोठ ताईं ॿिया बि ठहियल आहिनि। जेकॾहिं सुभाणे अॻियां ॿिए कंहिंजो को जानी नुक़सानु थिए, को ॿार बच्चो को किरे, को टुटी पए मरी पए, त उन ज़िम्मेदार के हिते जेको ठेकेदार जो अॻियां जेको डेरो आहे, असां उन वटि वियासीं। उनखे असां चयो बाबा हीउ तूं अची ॾिस, तूं ठेकेदार साईं शायदि को हिते को पठाण आहे, शायदि को बाय कास्ट पठाण आहे। हिकिड़ो त असांजे सिंध में जेको आहे तो ॿाहिरि जा ठेकेदार अचनि था, जेके असांजे हिते अचो, असांजे सिंध खे लुटियो खायो हलियो न हलिया।